खैरपुर नातन शाह डिप्टी कमिश्नर दादू समी अल्लाह निसार शेख जी हुकुम सां मुख्तियार कार KN शाह सईद आनंद ख्वारो शहर जे दौरे ते निकिरी पियो। रेड लिस्ट ते अमल कराइण ऐं कोरोना वायरस खां बचण लाइ वापारियुनि दुकानदारनि ऐं शहरनि खे आगाही ॾिनी वई। मुख्तियार कार सईद अहमद ख्वार दुकानदारनि खे चयो त कोविड वैक्सीन बग़ैर दुकान खोलण जी हरगिज़ इजाज़त न हूंदी। कोरोना वायरस खां बचाव जो वाहिद हल वैक्सीन कराइणु आहे। तंहिं करे अवाम खे घुर्जे त मास्क पाइनि ऐं वैक्सीन कराइनि, पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे प्यारनि खे कोरोना जहिड़ी ख़तरनाक ऐं मुज़ी वबा खां महफ़ूज़ बणाए सघनि था। मुख्तियार कार KN शाह पारां दुकानदार ऐं शहरनि खे सख़्तीअ सां वार्निंग पिणु कई वई। हिन वधीक चयो त SOPs ते अमल करणु ऐं लेट लिस्ट तहत जाइज़ अघ वरिता वञनि। शहर में वधंदड़ गैर क़ानूनी अदखलियूं हटायूं वञनि, न त ॿी सूरत में कानून जी ख़िलाफ़ वर्जी कंदड़ ते ॾंड हणी जेल मोकिलियो वेंदो। बरकत अली चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नातन शाह।